नाज़िन इस्लामकोट के ॻोठ बटड़ा ऐं जामन समूह जे ॻोठाणनि थर फाउंडेशन जे लॻायल आरओ प्लांट जी बहाली ऐं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था रज़ाक वज़ीर जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल नाज़रीन, इस्लामकोट जो ॻोठ बिटड़ा में मौजूद आहियां। ही थर फाउंडेशन तरफां हिकिड़ो आरओ प्लांट क़ाइमु कयल आहे जेको तक़रीबन हिते ॻोठ में 200 घर आहिनि। उन्हनि खे पाणी पहुचाइण लाइ ही नाकाफ़ी आहे ऐं हफ़्ते में इहो 2 खां 3 ॾींहं लगातार जेको आरओ प्लांट बंदि हुजण जे करे इन्हनि इहो आरओ प्लांट जेको बेलाभ बणियल आहे। अचो त वधीक पाण हिन ॻोठ वासियुनि खे हाल अहिवाल वठूं त ही छा था चवनि। असां जुल्म में असां आरो ॾियो को लेन है कोनी पानी बाल बच्चो उन ता मरे आरो है उहे मथे राज ना पानी अबा अंथो जुड़े असीं त जा बाल साकड़ा जाए बेसे बेसे जा जामन समय जा जा साले तले जा उहा पानी रे डमे ले तावा मेहरबानी करो असां आरो ॾियो असीं उन ता मरा। कंपनियूं हिननि खे हक़ न ॾींदियूं त असां जदोजहद जारी रखंदासूं। जेकॾहिं हिननि जा गेट बंदि करणा पिया त गेट बंदि कंदासूं ऐं हिननि जा हक़ वठी ॾींदासीं। इन कंपनियुनि खां अचण जे करे असांजे बिराजी पानी जेको खून जो से खुटी चुको। इन कंपनियुनि वारनि वाइदा कया त अव्हांखे असीं आरओ प्लांट लॻाए ॾेई अव्हांखे पाणी जी सहूलियतूं ॾींदासीं, पर सहूलियतूं त वेयूं पर असां वटि माॻे पाणी लपला मिले नथो। हितां जा माण्हू दरबदर हिते असांजे ॻोठ में तक़रीबन 300 घर आहिनि जंहिंमें हिकिड़ो नंढिड़ो आरओ प्लांट आहे जंहिंमें पाणी जी पुराई न आहे। माण्हू 24 कलाक पाणी लाइ असीं धाए रहिया आहियूं। चीफ जस्टिस खे असां अपील था करियूं त हिन मुतालबे नोटिस वठी असां सां पाणी मिलियो वञे, हिन कंपनियुनि खां असांखे पाणी ॾियारियो वञे, हिन सां ज़ुल्म असां सां बंदि कयो वञे। ही डेली हिते ईंदा आहिनि एंग्रो कंपनी वारा, हिकिड़ो आरओ प्लांट जा तस्वीरूं खणंदा आहिनि, ॿिए आरओ प्लांट ते अमलनि जे वञी उते जो बयान वठंदा आहिनि त हिते पाणी जाम अचो, हिते पाणी जो मुतालबो या पाणी जी दां असांजी असां वटि ॾिसो, असांखां पुछो त पाणी आहे या कोन्हे। 3 ॾींहं बंदि हूंदो आहे, जंहिंखां पोइ असांखे पाणी पूरे ॻोठ में 200 घर आहिनि। 200 घर में जंहिंमें 100 घर खे पाणी मिले थो। 3 ॾींहं बंदि हूंदो आहे जेको हीउ तालो लॻो पियो आहे। 3 ॾींहं बंदि हुआ, 3 ॾींहंनि खां पोइ बि 10 बजे ईंदो आहे। 10 बजे खां पोइ 12 बजे चालू थींदो आहे। उन विच में असांखे पाणी कोन थो मिले। असांजो माल माण्हू बच्चा सभई वञ था मरनि। आउं गुज़ारिश कंदुसि थर फाउंडेशन से त हीअ असांजे ॻोठ में जेको आरओ प्लांट ॾिनो वियो आहे न, इन ते कोई असांखे पाणी जेको न मुहैया कोन थो थी सघे। असांजी गुज़ारिश आहे थर फाउंडेशन सां त असांजे ॻोठ जे 200 घर जी हैसियत आहे, लेकिन हीउ पाणी आरओ प्लांट पूरो कोन थो करे। असांखे पाणी ॾिनो वञे त सही तरीक़े सां ॾिनो वञे जेको असांखे पाणी पूरो थिए, न त पोइ इन आरओ प्लांट असांजे हिसाब सां इहो नाकारो आहे। असांजे हिसाब सां इन आरओ प्लांट में असांखे कोई बि तवजो, इन खां पोइ हफ़्ते में 3 ॾींहं बंदि हूंदो आहे इहो आरओ प्लांट। छंछरु अचर ऐं सूमर ते बि 12-1 बजे ताईं हूंदो आहे इहो बंदि। कैमरामैन गुलाम हुसैन हालेपड़ो सां गॾु रज़ाक वज़ीर, मेहरान टीवी।